कश्मीर कौमी अवामी तहरीक तहलके कश्मीर पारा मुतहद ऐं मज़बूत सिंध मुहिम के सिलसिले में शानदार एहतजाजी मुज़ाहिरो जंहिंजी अॻवानी सजाद बिरोही अब्दुल हमीद मलक फ़िदा मोहम्मदानी रोहित रहमतुल्ला शेर ऐं ॿियनि कई। एहतजाज के मीडिया के वीचार वंडींदे ज़िले सदर सजाद बिरोही फ़िदा मोहम्मदानी ऐं ॿियनि चयो त सुभाणे कंहिं ॿिए शहर में हूंदासीं इहो ई मुतालबो इहो ई हिकिड़ो निमाणो अर्ज़ु आहे त अचो त पाण गॾिजूं ऐं सिंध जी मालिकी कयूं। मक़सदु इहो आहे त इक़्तिदार में हू वेठा आहिनि, MQM सां गॾु उहे वेठा आहिनि, वफ़ाक़ में नवाज़ लीग सां गॾु उहे वेठा आहिनि, त आख़िर हुननि खे तकलीफ़ कहिड़ी आहे जॾहिं सिंध जी मालिक बि ही आहिनि त मरसूं सिंध जो कहिड़ो उनवान आहे। फॉर्म 47 में जॾहिं ही हाराइजी विया ऐं हाराइण खां पोइ जॾहिं हिननि खे ऐवान मिलिया आहिनि ऐं उन खां पोइ बि उहो कहिड़ो मुतालबो आहे, हीउ मुतालबो आहे त बिलावल ज़रदारी खे कीअं वज़ीर आज़म बणायूं, इहा हुनजी ख़्वाहिश आहे। पर उनजी ख़्वाहिश जे एवज़ में सिंध जी वसीलनि तां हथ खणंदा ऐं उनजे एवज़ में हुनखे इक़्तिदार मिलंदो। पर सिंध जा माण्हू सम्झनि था त ही इक़्तिदार जी ॾाकिण सिंध जे माण्हुनि जे सवालिया मुक़दर ते आहे ऐं अचो त पाण गॾिजूं। ही जेके ड्रामा आहिनि हिन जा, कॾहिं मुहाजिर जेको सूबे जी ॻाल्हि थिए थी त माना असां वॾा चैम्पियन आहियूं सिंध जा, अहिड़ी तरह हिन जे ड्रामा आहिनि जीअं ईंदड़ इलेक्शन में असांखे वोट मिले, पर वोट सिंध जो माण्हू हुनखे कोन ॾींदो आहे। हमेशह फॉर्म 47 ते चूंडिजी ईंदा आहिनि। उन्हनि 20 सालनि खां वठी सिंधियुनि सां इहो ई कमु रखियो आहे। हिकु पासे इक़्तिदार वठी मज़ा माणनि था, सिंध जे जेके बि हुकूक आहिनि, जेके वसाइल आहिनि, जेको सिंध जो पाणी आहे उन ते धाड़ो हणाए इक़्तिदार वठनि पिया। ॿिए पासे वफ़ाक़ खे ऐं जेके मुल्क जा वारिस जेके पाण खे सॾाइनि पिया उन्हनि खे ब्लैकमेल करे इहो असांखे तासुर ॾिए पई त असां सिंध जा वारिस आहियूं ऐं सिंध जे हक़नि ते असां जेको आहे कॾहिं बि सौदेबाज़ी न आहे कई। तव्हां दुनिया जा फ़ैसिला जॾहिं करणु वञो था, ईरान, अमेरिका ऐं इज़राइल खे जॾहिं तव्हां ठाहिणु वञो पिया त पंहिंजे वतन जे माण्हुनि खे तव्हां जेको आहे बिना कंहिं बम जे मारियो था, पाणी खसे मारियो था, वसीला खसे मारियो था, बिजली बंदि करे मारियो था, सिहत ऐं तालीम खसे जेको आहे मारियो था, त इहो तव्हांजो बिटो मयार न हलंदो। ही वतन जा माण्हू जेके आहिनि उहे शऊरवंद माण्हू आहिनि, तव्हांखे कॾहिं बि कोन बख़्श कंदा ऐं जेतर ताईं तव्हां इन शयुनि खां पाण खे पोइते न हटाईंदव एतर ताईं असीं रोड रस्तनि वारी जदोजहद जेका उहा जारी रखंदासीं। जीअं त एहतजाज मुकमिल सिंध में हलनि था, इन हवाले सां अॼु कश्मीर में बि एहतजाजी रैली कढी वई आहे जेका क़ौमी अवामी तहरीक जे तरफ़ां आहे। सो इहा आहे कश्मीर में जेका सिंध मां मुख़्तलिफ़ शहरनि मां जेका ॿार अगवा थियनि था उन्हनि जे हवाले सां ऐं उन सां गॾोगॾु जेका सिंध सां नाइंसाफ़ी थिए थी ऐं असांखे पोयनि 40 सालनि खां वठी हिकिड़े ड्रामे जे पोयां लॻायूं था अचनि, कॾहिं मरसूं सिंध न ॾिसूं, कॾहिं कहिड़ो नारो। सो असांखे पाण में विढ़ाए करे उहे सिर्फ़ु पंहिंजा मुफ़ाद हासिल कनि था। जेका उन्हनि सिंध में तरक़ी कई आहे उहा पूरी दुनिया खे ख़बर आहे ऐं हाणे वरी हलिया आहिनि त असां पंजाब खे फ़िलां शइ ॾियूं था। छा सिंध में तरक़ी थी चुकी आहे? अॼु बि असांजा ॿार स्कूल वञण खां महरूम आहिनि, स्कूलनि जी का बिल्डिंग बचियल न आहे, का अस्पताल जो निज़ाम न आहे, इलाज जे लाइ असांखे पंजाब ॾांहुं वञिणो थो पवे। त उन्हनि सिंध में कहिड़ियूं तरक़ियूं कयूं आहिनि जो अॼु बि असां पोयां लॻाए करे उहे सिर्फ़ु पंहिंजो मुफ़ाद हासिल कनि था। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।